अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इस्लामाबाद डायरी सां गॾु आऊं तव्हांजो मेज़बान रज़ाक खट्टी। कराची में MQM जे हेड ऑफिस 90 ते रेंजर्स पारां छापे खां पोइ सिंध जी सियासी सूरत हाल में वॾी तब्दीली अची वई आहे। जॾहिं त इन सिलसिले में जंहिं ॾींहुं MQM जे 90 ते छापो हयो वियो, उन ई ॾींहुं सेनेट में पाकिस्तान पीपल्स पार्टी MQM जी यकजहती तौर ऐवान मां वॉकआउट कयो, जॾहिं त ANP ऐवान जे अंदरि मौजूदु रही। अॼु इन सिलसिले में सेनेटर आजिज़ दामरा साहब असां सां गॾु आहिनि। असां साणनि सॼी सिंध जी सियासी सूरत हाल जे हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं कोशिशि कंदासीं त जेकॾहिं असांखे टाइम मिले थो त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शरीक चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जे विच में इख़्तिलाफ़नि जूं जेके ख़बरूं आहिनि उन ते बि गौर वीचार कंदासीं। आजिज़ दामरा साहब, वॾी महिरबानी जॉइन करण जी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सेनेट जे चेयरमैन मियां रज़ा रब्बानी कल्ह हिकु ॻाल्हि कई त ही टाइम चेक करण लाइ सुपर हारी बिज ठाहिण वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। आबादगार ऐं ज़मींदार ठाहिरो, वधीक पैदावार लाइ हर सम्झंदड़ हारीअ वांगुरु अव्हां बि इस्तेमालु करियो सुपर हारी सीड पारां तयारु कयल कपह जूं बेमिसाल जिन्सूं, बहितर बिज, जानदार फसल। जी ऑफिस ते जेको छापो हुयो नामुनासिब अमल हुयो ऐं उन जे बावजूदि MQM खे एतमाद में वरितो वञे हा। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जेके माण्हू उतां गिरफ़्तार थिया आहिनि, जेको असुलो मिलियो आहे, MQM उन जी तरदीद न कई आहे। माना तव्हां सम्झो था त उन्हनि खे ॿुधायो वञे हा त छापो हयो थो वञे। ॾिसो रज़ा, रब्बानी साहब जी जेकी ॻाल्हि हुई उन में हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ शयूं कल्ह आयूं पिए, छो जो इस्लामाबाद में वियासीं ऐं मुख़्तलिफ़ ज़रियनि खां मुख़्तलिफ़ ख़बरूं आयूं पिए। ऐं हिकिड़ी ख़बर इहा बि हुई त उते अल्ताफ़ हुसैन जी जेका भेण आहे वॾी, उते रही पिए ऐं उनजे घर ते अटैक थियो ऐं उनखे थोॾा वॾा हयाऊं ऐं सभिनी इन सेंस में त इहा ॻाल्हि इन करे चई पई वई त हिकिड़ी पार्टी जो हिकिड़ो हेडक्वार्टर आहे ऐं उन हेडक्वार्टर ते रेड थियो, पर रिकवरी जेका आहे उहा ख़ुदि उन सभिनी ॻाल्हियुनि जी तरदीद थी करे। जेकॾहिं केरु चए त भई उते कुझु कोन मिलियो, त रिकवरी थी आहे। उतां हिकिड़ा ॾोहारी क़िस्म जा माण्हू बि गिरफ़्तार थिया आहिनि ऐं वरी MQM जे सरबराह अल्ताफ़ हुसैन जे मौक़ुफ़ जेको आहे उन ख़ुदि अदम एतमाद कयो आहे पंहिंजी राब्ता कमेटी जी क़यादत ते, त अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे छो न विहारियो आहे। डेफिनेटली हिकिड़ी ॻाल्हि ते क्लियर थी वई। बाक़ी रही ॻाल्हि जेका चादर ऐं चार दीवारी जी ॻाल्हि, जेका कल्ह सुबुह ताईं वारो हिकिड़ो मौक़ुफ़ हो, त अहिड़े क़िस्म जी बि का ॻाल्हि थी आहे त हुन इहा ॻाल्हि कोन चई त उतां माण्हू रिकवर छो कया विया या उतां असलो बरामद छो कयो वियो, पर हुननि जेका मौक़ुफ़ हिकिड़ो रखियो त भई असांजी चादर ऐं चार दीवारी ते जेके मुख़्तलिफ़ घर हुया ऐं उते को माण्हू हिकिड़ो छोकिरो जेको मारिजी वियो हलियो। इन सेंस में त का बि पॉलिटिकल पार्टी, का बि सियासी धुर जेकॾहिं ख़ुदा न ख़ासिता कंहिं बि ॿी पार्टी जे हेडक्वार्टर ते बि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं अटैक थिए त उन सेंस में इहा ॻाल्हि हुन ज़रूरु कई। बाक़ी जेकॾहिं माण्हू रिकवर थिया आहिनि त उनजी ज़िम्मेवार मुतहदा क़ौमी मूवमेंट जी क़यादत आहे ऐं उनजी राब्ता कमेटी आहे। त अहिड़े क़िस्म जा माण्हू उते वेठल हा जेके बिल्कुलु रिकवर थिया आहिनि। हाणे रिकवरी खां पोइ तरदीद हाणे ख़ुदि MQM नथी करे सघे ऐं उन्हनि माण्हुनि सां हमदर्दी पीपल्स पार्टी समेत कंहिं बि दुर्ग कान्हे। माना तव्हां सम्झो था सिर्फ़ु जेके माण्हू MQM सां लाॻापियल हुया, क्रिमिनल हुया, उन्हनि सां कंहिंजी हमदर्दी न आहे? बिल्कुलु न। बाक़ी जेके माण्हू, इहो तव्हां सम्झो था छापो ग़लति अमल हुयो? छापो बिल्कुलु हुननि इंफॉर्मेशन हुई जेका इंटेलिजेंस हुनजे बुनियादनि ते लॻो। रज़ा रब्बानी जेका ॻाल्हि कई, साहब जेका ॻाल्हि कई, उन में सिर्फ़ु इहा ॻाल्हि हुई त सुबुह ताईं ख़बरूं कुझु मुख़्तलिफ़ अंदाज़ में हलियूं पिए, त उनजी जेका बेवा भेण हुई उनजे घर ते छापो लॻो ऐं ओड़े पाड़े में ॿिया छापा लॻा ऐं कुझु ॿिया माण्हू गिरफ़्तार थिया। उन हवाले सां इहा ॻाल्हि ज़रूरु थी, पर उतां जॾहिं रिकवरी थी शाम ताईं ॻाल्हि जॾहिं क्लियर थी वई ऐं ख़ुदि पार्टी जो हेड जॾहिं चए थो त हा, इहे माण्हू जेके हा ग़लति आहे, शाम जो असां वरी मुख़्तलिफ़ चैनल ते टॉक शोज़ में मुतहदा जे माण्हुनि इहा ॻाल्हि चई त उन्हनि माण्हुनि खे उते न हुअणु खपंदो हो। त लिहाज़ा हाणे उनजी ज़िम्मेवार मुतहदा क़ौमी मूवमेंट आहे, त उहे या त उहे माण्हू जेके क्रिमिनल बदा उनजी वज़ाहत बि करे मुतहदा क़ौमी मूवमेंट, ऐं जेके माण्हू उतां गिरफ़्तार थिया उनजे लाइ ख़ुदि उन्हनि जो क़ाइद जेको आदम एतमाद। अच्छा, MQM कल्ह हिकु मौक़िफ़ इहो बि अख़्तियार कयो त मियां रज़ा रब्बानी जी हिमायत करण जे जेको आहे सो जुर्म में इहो छापो हयो आहे। तव्हां छा था सम्झो, ठीकु आहे? मुतहदा क़ौमी मूवमेंट जी हिकिड़ी पॉलिटिकल हिकिड़ी स्टेटमेंट हुई ऐं उनजी हुकूमत जेको आहे सो कल्ह ताईं 2 खां 4 दफ़ा उनजी तरदीद बि कई आहे। त टाइमिंग जेका हुई उनजे हिसाब सां इहा ॻाल्हि ज़रूरु सियासी माण्हू सोचे सघनि था त जॾहिं मुल्क में हिकु अहम उहिदे जे लाइ हिकिड़ी एतमाद वारी फिज़ा मौजूदु हुई ऐं उन में तमामु पॉलिटिकल पार्टियुनि हिकिड़े माण्हू जे जेका चेयरमैन सेनेट ते इतफ़ाक़ कयो हो, उन टाइमिंग जे दौरान
इहो छापो जेको लॻो त उन में कंहिं हवाले सां इहा ॻाल्हि हू चई सघनि था त इहा सज़ा ॾिनी वञे। आउं नथो सम्झां त अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि हूंदी, छो जे जॾहिं हिकिड़ी मेजर ॿ पार्टियूं पाण में मिली वञनि ऐं वोटनि जो तनासुब जेको आहे उहो उन फिगर खां क्रॉस करे वञे, जंहिंमें मुतहदा क़ौमी मूवमेंट जे 8 वोटनि जी इम्पॉर्टेंट हाणे बाक़ी न रही हुजे, त उन सेंस में मां नथो सम्झां त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि हुई। अच्छा, इहो ॿुधायो त पीपुल्स पार्टी MQM जे विच में ही जेके मामला हलनि था, मक़सदु केॾी महिल रुसणु आहे, कंहिं महिल परचणु आहे, ऐं हिन दफ़े छा वरी सिंध हुकूमत में शामिल थिए पई MQM? ॾिसो, मुतहदा क़ौमी मूवमेंट जा कुझु माण्हू जेके वॉन्टेड आहिनि, जिन जे ख़िलाफ़ केसिस आहिनि, ऐं कुझु त हुननि जा साबिक़ माण्हू जेके आहिनि उहे फाही जी सज़ा पिणु हुननि खे मिलियल आहे। जॾहिं त असेंबलियुनि में हुननि जी ही टाइम चेक अमल लाइ आबादगार बिज ठाहिण वारनि जे तरफ़ां पेश कयो पियो वञे। ही आहे आबादगार बिज जो वाइदो। आबादगार बिज जी मुख़्तलिफ़ वैराइटियुनि सां मिले सभ खां वधीक कप जेका मौजूदगी उहा बरक़रार आहे। सिंध असेंबली, नेशनल असेंबली ऐं सेनेट में उन्हनि जो हिकिड़ो वोट आहे, ऐं ख़ुदि सेनेट जहिड़े ऐवान में हू 3 नंबर वॾी पार्टी धुर आहे। इन करे का बि धुर हुननि सां इन हिसाब सां ज़रूरु ॻाल्हाए सघे थी, छो जे पार्लियामेंट जे अंदरि का पार्लियामेंटी जेका धुर आहे या पार्टी आहे, उन्हनि खे उन पार्लियामेंटी धुर सां ॻाल्हाइणु ज़रूरु खपंदो। पीपुल्स पार्टी न सिर्फ़ु मुतहदा क़ौमी मूवमेंट बल्कि ख़ुदि फंक्शनल लीग सां ॻाल्हायो आहे, ऐं सेनेट जी इलेक्शन जेका थी पए उन जे हिसाब सां बि उन्हनि खे ऑफर हुई त सिंध गवर्नमेंट ज्वाइन करे सघो था। पीपुल्स पार्टी सिंध में जतोई ऐं शिराज़नि सां पिणु ॻाल्हाए थी। पीपुल्स पार्टी जमियत उलमा इस्लाम सां ॻाल्हाए थी। त जेकॾहिं ॿियनि धुरनि सां ॻाल्हाए सघे थो त मुतहदा क़ौमी मूवमेंट जो वजूद असेंबलियुनि में त ज़रूरु आहे। ईअं कोन्हे त मुतहदा क़ौमी मूवमेंट ते सियासी तौर ते बंदिश पियल हुजे ऐं इहो डिक्लेयर हुजे। मक़सदु इन मां साबित इहो थिए थो त जेकॾहिं ज़िया लीग वटि 10-15 सीटूं हुजनि हा त पीपुल्स पार्टी उन्हनि सां बि ॻाल्हाया। ॾिसो, ज़िया जो पुटु जेको आहे उहो असेंबली में मौजूदु आहे। जेतोणीकि ख़ुदि नवाज़ शरीफ़ इहा ॻाल्हि चई मीसा खे जमहूरियत सही कंदे त हुन जेको माज़ी में जेका हुनजी तर्ज़ सियासत हुई, जनरल रियाज़ सां गॾु जेका हुन सियासत कई पई, उन ते हू माना पेशेमान बि आहे ऐं हाणे जमहूरी क़ुवतुनि सां गॾु आहे। पर हुनजे बावजूदि हुनजो जॾहिं पुटु असेंबली में मौजूदु हो त हुनजे वोट जी ज़रूरत हुई, हुननि खां वोट वरितो पियो। इन करे मुतहदा क़ौमी मूवमेंट जे लाइ सियासी तौर ते त बंदिश पियल कान्हे न। तव्हां रिसेंटली ॾिठो जॾहिं मुतहदा क़ौमी मूवमेंट हींअर अपोज़िशन ज्वाइन कई सिंध में, त उन में ख़ुदि पीपुल्स पार्टी ते ज़बरदस्त क़िस्म जी तनक़ीद थींदी हुई मुतहदा क़ौमी मूवमेंट सां इतिहाद जी सूरत में, त पीपुल्स पार्टी सिंध में भींग करण जे पोयां ऐं सिंध दुश्मन फ़ैसिलो आहे। पर उन्हनि ई धुरनि जेके असेंबलियुनि में वेठियूं उन्हनि मुतहदा क़ौमी मूवमेंट सां ॻाल्हाइणु शुरू कयो, ऐं ख़ुदि जॾहिं आबादगारनि जा एहतजाज थिया, कहिड़े मुतहदा क़ौमी मूवमेंट माण्हू जेको आबादगार आहे जंहिंजा 1000 एकड़ कमंद पोखियल आहे ऐं उन्हनि धुरनि जी ज़रूरत हुई, पर MQM जा झंडा खणी उहे ई धुरियूं जेके पीपुल्स पार्टी ते सिंध दुश्मननि जा इल्ज़ाम लॻाईंदियूं